ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया थो मां भागवत महापुराण जो बयान, जैमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवतम महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जे 10 भाग में श्री सुखदेव जी जे मुखां श्री कृष्ण भगवान ऐं माता राधा जे प्रेम जी ॻाल्हियूं ॿुधियूं हुयूं, जंहिंमें हुननि ॿुधायो त हिकु दफ़ो श्री कन्हैया लाल माता राधा जे घरां निकिता पए त राधा माता जी सखियनि उन्हनि खे ॾिसी छॾियो, जंहिं करे हू माता राधा वटि उन जो हाल वठण वयूं। लेकिन माता राधा चतुराईअ सां उहा ॻाल्हि पंहिंजे मुख मां पाण ई चई उन्हनि खे कुझु बि चवण जो मौक़ो न ॾिनो। सबई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, अॼु पाण उन ही कथा खे वधीक अॻिते वधाईंदे श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 11 भाग शुरू करे रहिया आहियूं। महाराज सुखदेव जी स्वामी चवनि था, जॾहिं सखियुनि जी ॻाल्हि ॿुधी राधा प्यारीअ खिली ॾिनो, तॾहिं ललिता सखी हसद सबबा दुखी थी चयो, हे राधा, तूं लिकाए करे श्याम सां बिहार करीं थी ऐं असांखे कुझु ॿियो ॿुधाईं थी। इहो ॿुधी राधा माता उनखे जवाबु ॾिनो त ए प्यारी, मुंहिंजो मन प्यारे मोहन सां लॻी वियो आहे। मूंखे दुनिया जी परवाह कोन्हे। अजायो तव्हां पंहिंजो मन छो थियूं जलायो। ही ॻाल्हि राधा जी ॿुधी गोपियूं पंहिंजे पंहिंजे घर हलियूं वेयूं ऐं राधा प्यारीअ जे मन में इहो अहंकार पैदा थियो त श्याम सुंदर मूंखे तमामु प्यारु कंदो आहे, सो जे हींअर कंहिं ॿी सखीअ सां ॻाल्हाईंदो त मां साणस झगड़ो कंदी। सबई चयो जय श्री हरि। प्यारा भक्तों, जंहिं वक़्तु राधा प्यारी पंहिंजे घर वेठे इहो वीचार कयो, तंहिं वक़्तु मोहन प्यारो उते संदसि खिड़कीअ तां बीठो हो। तॾहिं राधा चयो, तोखे घर घर तकण जी भला कहिड़ी आदत पई आहे, इहा चाल मूंखे चङी नथी लॻे। ईअं चई राधा प्यारी पंहिंजे अभिमान में वेठी रही ऐं मोहन खे उन सॾ बि न कयो। तॾहिं श्री कृष्ण पार ब्रह्म परमेश्वर हेठि टोरींदड़ उन जे मन जी ॻाल्हि सम्झी पंहिंजे घर हलियो आयो। जॾहिं राधा ॾिठो त मोहन अंदरि न आयो, तॾहिं पंहिंजे अभिमान करण खां लॼी थी दरवाज़े ताईं डोरी आई। जॾहिं मोहन खे हुन उते न ॾिठो, तॾहिं विरह जे समंदर में पई बेहोश थी वेई। जॾहिं होश में आई, तॾहिं राधा सम्झियो त बिना मोहन प्यारे जे गॾिजण जे मुंहिंजो चित जाइ न थींदो। तॾहिं हू ललिता ऐं ॿियनि सखियुनि जे घर उन मुराद सां डोरी वेई त जीअं हू श्याम सुंदर खे सम्झाए उन वटि वठी अचनि। ललिता सखी राधा प्यारीअ खे उदास ॾिसी पुछियो, हे प्यारी, तूं अॼु कहिड़ी चिंता में ॿुॾल आहीं? तॾहिं राधा प्यारी दुखी दिलि सां चयो, हे भेण, मोहन प्यारो मूंखे घणो प्यार कंदड़ आहे। अॼु हिन मुंहिंजे घर अची दरीअ खां लीयो पातो
पर मूं पंहिंजे अभिमान ऐं अज्ञान सबबां उनखे अंदरि न सॾियो, तंहिं करे हू कावड़जी हलियो वियो। तव्हां का अहिड़ी तजवीज़ करियो जंहिं करे मूंखे उन जो दर्शन मिले, न त मुंहिंजा प्राण उन जे विरे में निकिरणु चाहिनि था। प्यारा भक्तऊं, इहा ॻाल्हि ॿुधी ललिता ऐं ॿियनि सखियुनि हसद सबबां चयो, जे मोहन प्यारो बिना गॾिजण जे तो वटां हलियो वियो त तूं बि माठ करे बीठी घर वेठी रहो। जेकॾहिं उनखे तुंहिंजी सिक हूंदी त वरी बि तुंहिंजे घर ईंदो। इहा ॻाल्हि ॿुधी राधा चयो, हिकिड़े दफ़ा अपमान कयमि त मूं ही फल पातो आहे। हर हर सेखारी तूं सखी, मान करण लहे सो, मन त मुंहिंजे हथ ना, मान कंहिं वध सो हो। मां माठ करे कीअं वियां, जो उन जे विरे में मुंहिंजी ही हालत थी आहे। हींअर मूंखे हिठ करण जी सुमर्थी बि कान्हे। ईअं चई जॾहिं राधा प्यारी विरलाप करण लॻी, तॾहिं सखियुनि मथसि दया करे पाण में चयो, हिन जो दुख छॾाइणु घुरिजे, न त ही श्याम सुंदर जे विरे में मरी वेंदी। सभई चयो जय श्री हरि। ईअं चई हुननि सभिनी राधा प्यारीअ खे चयो त तूं धीरज धर, हिते वेठी रहो, मां तुंहिंजे चितचोर खे आणे तोसां मिलायां थी। ईअं चई ललिता सखी बंसी पट में हली वई ऐं मोहन प्यारे वटि पहुची चयो त हे प्राण प्यारा, राधा प्रेम जे वस थी तोसां अपमान कयो हो, सो अपराध उन जो खिम्या करियो। हिन वक़्तु हू वेचारी तुंहिंजे विरे जी आग में जली रही आहे। तूं जल्दी हली पंहिंजे चंद्रमुख जी थधाईअ सां उन जो हिरदो ठार। सभई चयो जय श्री हरि। हलो श्याम सुंदर नवल छेल छबेली नाल, तो मिलण लए सांवल उत व्याकुल हिन काल। ही ॻाल्हि ॿुधी मोहन प्यारो व्याकुल थी उथियो ऐं ललिता सखीअ जे घर पहुची छा ॾिठो जो राधा माता पंहिंजी करणीअ खां ॾाढी शर्मिंदी थी पई रोए। ही हालत उन जी ॾिसी जीअं मोहन प्यारे उनखे पंहिंजो दर्शन करायो, तीअं राधा प्यारी प्रेम जी मारी उनखे चंबरी पई। सभई चयो जय श्री हरि। श्रीमद भागवत महापुराण साहिब जे 10 स्कंद जे 28 अध्याय जो 11 भाग संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।